एक दफ़े एक शाहूकार माण्हूअ खे संदसि नौकर वताये फ़क़ीर जो अजीब ॻाल्हियूं ॿुधायूं त हू पोतल ऐं ख़ुदा वारो शख़्स आहे। महीनो बि ज़कात जो आहे, तंहिं करे अहिड़े भलारे खे पहिरियां ई ख़ैर ॾियणु चङो कमु आहे। ज़मींदार इहा ॻाल्हि ॿुधी घोड़े ते चढ़ी सिधो फ़क़ीर वटि आयो ऐं हड़ में ॿधल रुपया खे ज़कात ॾिनाई। फ़क़ीर उहे पैसा खणी बाज़ार मां माउ लाइ कपिड़ो वठणु पहुतो। रस्ते में ख़्यालु त कपिड़ो वठां या ढॻो। इन्हनि ख़्यालनि में धणीअ खे यादि करणु भुलिजी वियो ऐं हिकु वण हेठां निंड अची वियसि त कंहिं वाटवाड़ू संदसि पैसनि वारी ॻंढड़ी खोले वरिती। पर फ़क़ीर जॾहिं सुॼाग थियो त ॾिसे त हड़ आहे ई कान। पोइ त वठी दाहो करणु लॻो ऐं चवणु लॻो त या ख़ुदा, तोखे रुॻो थोरी देरि लाइ मूंखे ख़ुशि करणो हो ऐं मूंखां खसी वरी ॿिए खे ॾियणो हो। हक़ीक़त में लुच ऐं लोफर चोर सभु तुंहिंजे ज़ोर ते आहिनि। दोस्तों, जेकॾहिं असांजा वीडियो तव्हांखे पसंदि अचनि था त वीडियो खे लाइक ऐं शेयर कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। महिरबानी।